अस्सी मत खसी, अस्सी अस्सी मत खसी खसी, अस्सी अस्सी मत खसे खसे, अस्सी 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 मत खसी खसी। पीरिय में था इश्क कमाइन, असरन में था पान फराइन। पीरिय में था इश्क कमाइन, असरन में था पान फराइन। पापा कानवाई दोहल वजाइन, बड़े वरन जो निंद्र फिटाइन। गल आहे केड़ी कसी कसी, अस्सी 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 मत खसी खसी, अस्सी मत खसी, अस्सी मत खसी। क्षमा जो संग न चाचा वारन के डिजा न सोहणीअ जो संग पाजे लाइ वठिजा। भुलण जानी अॼु तस्बीह पे पढ़ी का परेशानी आ जा असल मक्खण लगाए। चाचा कमदार है तहां ॻोठ वारा बाबे वारनि जो ठा नथा करायो, इन जे करे अलाह खे यादि थो कया। मन अलाह ॿुधे ॿई भाइर भाकुर पाइनि। मिल्की माकोड़ी तू दूध थी करी, लकीर का अॻिते पेर करे दा हलाई थी न। कारी कवेली जेॾीमहिल मां दा हलाईंदी आहियां तेॾीमहिल निंड अची वेंदी आहे छा? दो धारी वरिया में लगी तो अधे के गेबा जो असर तो थे। ॿुधो कोन थो त ॿिले खे खाब में छिछड़ा, हिन खे वरी तुआरी भेण नज़र ईंदी हूंदी। अस्सी मत खसी, अस्सी मत खसी। मुझे अंगण ते आ सुहणा तोले नीण विछाया मां, मुझे अंगण ते आ सुहणा। सुनी सुनी ओ सुनी छाए छाए मतलब छाए सॼा बरन तोखे छाए ॿुधा जल्दी जान छॾ। सुनी नाराज़गी आहे छा? चीन त पोइ तुंहिंजो सॼण तोखे सॾ पियो करे सुहिणी सुहिणी सुहिणी, तो त जवाब कोन पई ॾी। तू सॼण आई पर पंहिंजे मतलब जो, हींअर बि कंहिं मतलब सां सॾु कयो हूंदई। ॿुधाए भला छा कयां? ॿ घड़ियूं बीह त सिक त लायां। सॼण ॾिस आई न मतलबी, पाण खे सिक लॻई थी त सोणीअ ॾे अचींदो। छा सोणीअ खे सिक लॻे त पोइ हू केॾां वञे? छा सोणीअ खे सिक कोन लॻंदी हूंदी? सुनिया मजबूर आहियां, तुंहिंजे घर तो अचां त चाचो वेहण लाइ थो अचे। मूंखे बि चाचे चयो त असांजे घर न ईंदी कर, पिणे खे चओ त तोखे ॿिए हंधि परणाए छॾे। असां ॿिन्हिनि जे प्यार जे विच में असांजा पीअर दीवार बणिजी विया आहिनि। अलाह कंदो त इहा दीवार मोहबत जे मींहं में किरी पवंदी त पोइ अंगण हिकु थी वेंदो ऐं उन अंगण ते मोहबत जा दोल वॼंदा ऐं दिलियूं हिकु थी वेंदियूं। सौट हाणे मां वञा थी, देरि पई थिए। अधे ढोलण जे पेट में हींअर ई कुआ क्रिकेट खेॾंदा हूंदा। ठीकु आहे पर छा? हिकु दफ़ो मुस्कुराए त ॾिस। हल बदमाश कंहिं जाइ जा। पटजी वई। ओ मां अतहान में बेजान बिलोर जी जान तुम बेजार थी पिया असुल में कोन लॻाए। बाबा हिन खे मुते एतबार कोन्हे, हिन जे करे ज़रे ज़रे बिलोर थी गणे। मिल्की नलकी जेकॾहिं मुंहिंजा बिलोर खुटियल हुया न त पोइ तुंहिंजी ख़ैर न आहे। ये तुंहिंजा हथ भने छॾींदी सही मां। बाबा हिन कोयल किरड़ी खे सम्झाए मुंहिंजो नालो न वठे, मूं खयां हुजनि तॾहिं मुंहिंजो नालो वठे। बाबा हिन मिल्की न अॼु घणो ई धोध कयो, पर मां बि सभु बिलोर खटे वई मांसि। अमाई हो को हुनरा कम ईंदव। शादी थी वेंदव न उहे बि मूंखे मयारूं ॾींदा त छोकिरनि खे कमदार को हुनर ई कोन सेखारियो, मखण लॻाए। बाबा मूं तौबा कई, अॻिते कोन खेॾंदसि। छोरी किरड़ी ही उछलाए बिलोर, बाबो नाराज़ थो थिए। छो उछलायां साड़ोली? मतो मुंहिंजे बिलोरनि में हथ विधो अथई।
बीह त अचाई थी ॾिठई कोन बाबा कीअं मेणा ॾेई पियो ॻाल्हाए। न चओ मुंहिंजी कूंचड़ी खे मां तव्हांखे रांदि खां कोन थो रोकियां, पर कुझु हुनर सिखो, भर्त फिरण सिखो, टुक ते रली ठाहिण सिखो, असुल मखण लॻाए। बाबा ॻोठ जी मायूं एतिरियूं वांदियूं कोन्हनि जो असांखे अची घर वेठे सेखारे वेंदियूं। वेंदी हुयोसीं मासी हुरां जे घर, तॾहिं बि बाबा तुंहिंजो किरोध लॻो पियो हूंदो। हुन वीचारे खे बि तव्हां लदो खणाए छॾियो। मोटी थी अचे तव्हांजी मासी हुरां असुल मखण लॻाए। सच्ची बाबा? बाबा मसा तलण ई वलण बि हुन सां गॾु ईंदा? हा हा, इहे बि पंहिंजी मां सां आजू जबाजू ईंदा, वरी कंदा ॻोठ लाको डचो मखण लॻाए। अदी इन खुशी में न बाबा के 2 मानियूं बि आणे ॾे, मखण लॻाए। न न मां मानी खे मिड़ी ॿूसटड़ो थोरो सजी ॾिनो अथमि, तंहिं करे मूंखे ड्रो थी वियो आहे असुल मखण लॻाए। अभी पानी त तैयार। हाँ सही, मायूं वतन घोर घुमदियूं, हाणे खटुनि ते वेरी जाणनि ते पुट हुकुम था हलाए। बाबा अधे पाणी घुरियो आहे, पाणी ॾियण सवाब आहे, तूं नाराज़ छो थो थी? न ॾींदी करे हिनखे पाणी, मंडो या टंगू भगल अथसि छा? बाबा पानी खां न रोक, पानी रोकण जज़ीज़ जी निशानी आहे। हीअ मुंहिंजी औलाद आहे, तोखे पाणी कान ॾींदी, इहो मुंहिंजो हुकुम आहे। बाबा भला इहो त ॿुधा, जेको ॻाल्हाई थो इहो भला सम्झी थो? सभु कुझु सम्झां थो, मां को नंढड़ो ॿार न आहियां, जोणे जेका जुती घसाए थी भली घसाए, पर वरंदुसि कुझु बि कोन। बाबा भाउ अथई, सॻो भाउ अथई, हुनखे पेट में सूर पियो हो, तूं पाण त कोन में, हुनजी जेकॾहिं धी वई आहे हुन ते तोखे दोस्त थी पई आहे। इहो जेको हिन जे पेट में वीलो आहे इन जी मूंखे ख़बर आहे। चाचा मखणा मूंखे न चओ, मां चयो मूंखे न चओ। ढोलण पुट कंहिंजी मिंथ मन दाऊती असुल मखण लॻाए। इनखे जेको सामान ॾिए न उहो ॿिए जो पुट आहे, हाणे गार विझी अथमि, होटी वञ बसि मां चवां। चाचा मखणा छा थियो आहे, मूंखे बि त ख़बर पवे। अब्बा बरहम मानी खाई घर वेठो हुअसि, ॿाहिरि रड़ियूं थी वयूं, जीअं ई ॿाहिरि वियुसि त ढोलण ढारे वारे फ़क़ीर खे दसियो वेठो मखण लॻाए। हुन फ़क़ीर खे मस छॾायो अथमि, हाणे वरी ही बोतबर हुनखे सामान ई नथो ॾे। इन जो ठारो कूड़ो आहे, पाण बि कूड़ो कूड़े जो पुट आहे, मुंहिंजा पैसा खाधा अथसि। भला मूंखे इहो ॿुधा त हुनखे पैसा छो ॾिना? हुन ढारो हणी चयो त तुंहिंजे प्यार में 2 रुकावटूं आहिनि। मूंखे दिलि सां ॻाल्हि लॻी वई त हिकिड़ी रुकावट आहे बाबो प्यारो ऐं ॿी रुकावट आहे चाचो ठारो। बाबा ॿियो छा चई? चए पियो त 1700 वारी सूकड़ी 1000 में थो ॾियां, मथे महीने तुंहिंजी शादी पकी। अरे इहो त साॻो फ़क़ीरो निभागो, मूंखां बि 1000 रुपया वठी वियो। अरे खण बंदूक। पापा हुनखे बंदूक छो थो हणी, तुंहिंजो त कमु भलो थी वियो, खण जोगी जो सामान, लॻी पो मासी हुरां जे पोयां, मथां लभी पवई। अरे तव्हां छा सम्झो मोहबत खे, इन जे करे राजन बादशाह तख़्त छॾे ॾिनो। तव्हांजे घर में आहे छा जो मां छॾींदुसि त ॾुख थींदो? चाचा मखणा तूं 2-3 मिंट वेह, हमरा जी कावड़ लहे, ॻाल्हायूं था। आवियो। ठीकु आहे बा, 2-3 मिंट वेहा थो असुल मखण लॻाए। हा वियो वियो वियो। अदी तूं सबुर कर, जीअं 6 महीननि खां पोइ कणिक जो फ़सुलु लहे तूं अचिजा ऐं अदी शमा ते पोती विझी वञिजा। इन छोरे जे चवण ते न लॻजांइ, घर में टके जी बि इज़त कान्हे। घर उरो हवा में उथंदो आहे, तीरो छलींदो। ॻाल्हि ॿुधो, शमा जो मां हक़ बख़्शराए छॾींदुसि, 200 नंढड़ा कार्ड छिपराए उन ते लिखाईंदुसि त मां यतीम हां, मां गूंगी हां, मां ॿोड़ी हां, बसि हुन मां पिंडराईंदोसांसि, पर इन जो संग मां ढोलो खे कोन ॾींदुसि। वाह बाबा वाह, सही वाट वती अथव। पंहिंजे खून सां एतिरी नफ़रत? बाबा छा जो खून हिकु आहे, भली रंग ॻाढ़ो छो न हुजे, पर ग्रुपनि जो फ़र्क़ु आहे। ग्रुपनि जो एले पाटनि में ग्रुप टेस्ट थींदा, हुननि भागे जो जेको ग्रुप आहे उहो आहे AB नेगेटिव। हाणे इहो ग्रुप हिकिड़ो फिरो हुनजो
ॿियो नमरूद जो ओ ॿई निभागा विया मरी पर हे निभागो जा जहिड़ो आहे जेको मूंखे जहिड़े ई वेठो थो सूर ॾे ऐं मुंहिंजो ग्रुप वरी उहो पॉज़िटिव आहे हर कंहिंखे लॻंदो आहे। अदी तूं हिन सां कोन पूरे पवंदी आहे। हिन सां मथो हणणु जबल सां मथो टकराइण जे बराबरि आहे। उठ अदा मूंखे थोरो अॻु भरो करे आ। अदी मानी तयारु कयां थी खाई पो वञ। बसि भेण बाबे साईं जूं ॻाल्हियूं ॿुधी मूंखे डह थी वियो आहे। ॾिठई न अदी बाबे जा कम न्याणी सत क़ुरान खे दर तां मोटाए पियो। अड़े छोरा ही बि ईअं सम्झ त सूमल जो पंहिंजो घर आहे जेकॾहिं हीअ अचे थी त मुंहिंजूं बाबा अखियूं थधियूं बाक़ी इहा उमेद त मुंहिंजी धीउ न खणी अचे त को मां हिन जो संग हुन छोरे ढोलूअ खे ॾींदुसि। उथ अदी मां तूं तोखे घर छॾे अचां। हल अदा त हलूं। अड़े जेकॾहिं वञिणो अथई त पोइ माल सां वञ ऐं जल्दी मोटी अचिजांइ। माल बुख ते बीठो आहे अञा गाह बि करणो अथई। मूंखे देरि थी वेंदी तूं माल खे बुह मले ॾिजां बाक़ी कम अची पाण कंदुसि। अदा तूं भला हिते ई हुज मां अकेली हली वेंदसि। ओ मां चवंदा आहिनि न त दोल वॼे दोसू मुड़े। हाणे तो हिकिड़ो दफ़ो चयोसि न ही 100 भेरा तव्हांजे घर ईंदो पेट में वीलो अथसि त वरी चोरीअ जो दीदार बाज़ी कया सुञाणासि मुंहिंजो पुटु आहे। उथ अदी पाण हलूं था। हिन सां पूरी पवंदीअ तूं उथी। हल पुट हल हल मुंहिंजो बि ज़िंदा पुट तुंहिंजे सावरनि खे न ॾींदुसि न वठंदुसि। सुठो थिएव तॾहिं रोड जहिड़ो बूथो थी वञे रुक वठी मिठी लॻायो पीछे 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 पीछे। असी मत खसी असी मत खसी। अब्बा ढोलण तुंहिंजो सामान जो कहिड़े कम जो आहे छॾ ज़िद खे फ़क़ीर खे मोटाए ॾे असुल मखण लॻाए। मां चवां थो भली सभु गिरनार जा जोगी गॾु करे हेॾे वठी अचे। मां सामान कोन ॾींदुसि मां सामान मूं चयो न कोन ॾींदुसि। पापा चईंसि फ़क़ीर खे सामान मोटाए ॾे किथे हुन फ़क़ीर जी पिट न लॻी वञेसि। पैसा वठी दुआ कयईं उहा न लॻी त मुफ़्त में हिन जी पिट कीअं लॻंदी। छोरा जे आहीं प्यारे खान जो पुटु त सामान हिनखे न ॾिजांइ। बाबा तव्हां हिन सामान जो छा कंदो? छोकिरी तोखे ख़बर आहे इन जोगी निभागे घणनि सां जुठियूं कयूं आहिनि। अब्बा ढोलण फ़क़ीर न जेको तोखे 1000 वरितो हो न मां भरे थो ॾियां फ़क़ीर खे सामान वापसि कर न अब्बा असुल मखण लॻाए। जेको मूंखां जोगी पूरो 1000 धके वियो उन जो बि त हिसाब कयो न। अब्बा ॾे मोह पिणे खे असुल मखण लॻाए। मां पियो हिन ते तरस कवां हिन खे 1000 ॾियां। चाचा मखणा इहो 1000 मूंखे ॾे। हे वठ पुट मूं फ़क़ीर खे माफ़ कयो हाणे बाबे खां बख़्शरायो। बाक़ी मूं वारो 1000 काॾे वियो उहो बि त ॾियो न। बाबा इहो सामान और ते कर। अच चाचा मखणा फ़क़ीर खे ॾेई अचूं। अब्बा 500 मुंहिंजा बि त वतियूं अचोसि न। सभु असांजे घर में बुख वेठा आहिनि। अचो चाचा मखणा। हल 500 बि न फबिया। सोट अॼु भला काॾे वज़न खणी निकिरी पई आहीं? सोट मासी फाफुले जे घर थी वञा। हिन में भला छा आहे मां खणाए हलाए? न इन जी का बि ज़रूरत न आहे। इन में रिलिन जे तह जा कपिड़ा आहिनि। मासी फाफुले जे घर में इहे त ॾियण वञा थी। हलड़ी मासी फाफुल तुंहिंजा नसीब मौला मूंखे मासी फाफुल न कई। रूह वारे रिलिन जे बहाने अची हां रोज़ रिहाणियूं थियनि। फाफुल जो मुड़ुस डिंगो आहे रोज़ मोचड़ा हणंदो अथसि। भला तूं मार पचाए सघीं या? सभु शक्तियूं सही वञा पर सजण जो दीदार त थिए हा न। सजण जो दीदार? सोट भला उते अधो रोज़ अचे हा छा? तुंहिंजो भाउ सजण न चरी
तूं तुंहिंजे नाले चयईं। मुंहिंजो नालो सॼण थोरी आहे, मुंहिंजो नालो त शम्मा आहे, शम्मा। चरी सॼण माना जेको साह खां बि वधीक मिठो हुजे ऐं हा जी पहाड़ हुजे। सच थो चवीं सोट, अधो सॼण न मूंखे साह खां बि वधीक मिठो थी। सोट रखे ने गंढ खे वेही के दिल जे ॻंढण जूं ॻाल्हियूं कयूं। तोसां ॻाल्हियूं करणियूं ई न आहिनि। अॻ में ख़र्ची ॾींदो आहे, हाणे त सफ़ा मुज़ी थी वियो आहीं। अचे ही वटि 1000। सोट भला एतिरा पैसा किथां आंदई? बस मिड़ी हिकिड़े फ़क़ीर महिरबानी कई। चङो सोट, हाणे मां हलां थी, मूंखे देरि पई थी थिए। हा फ़क़ीर जो सदको मखणीअ भरियो मूं वटि आयो, ईअं वियो ॼण जोगी न कंहिंजा मिट। हा वरियाम बाबा, तव्हां सां वरी कहिड़ो मसइलो आहे जो हुन बेवाह खे लंडो पटरायो अथव? उतार वॾा, असां हुनखे कोन लॾरायो आहे। हू पाण पुटनि खे वठी कराची कमाइण जे लाइ वई आहे। पर वरियाम हूरा त चए पई त मूंखे सॼण ऐं वरियाम लॾो खणण ते मजबूर कयो आहे। हरेस वॾा, दरअसल ॻाल्हि इहा आहे त ख़ामोश छो थी वियो? जेका बि ॻाल्हि आहे उहा चिटी कर। हरेस वॾा, दरअसल ॻाल्हि ई अहिड़ी आहे जो मूंखे ॿुधाईंदे ई शर्म थो अचे। अरे तूं कहिड़ी छोकिरीअ जो शर्माई पियो? ही बाबो आहे, बाबो वॾो आहे, हिन खां ॻाल्हि थोरी लिकाइबी, मखण लॻाए। बोतारे नी पोड़ी मुंहिंजे पीउ ऐं मुंहिंजे चाचे खे बताल कयो आहे। छा मतिलबु आहे तव्हांजो? बोतारे मतिलबु साफ़ साफ़ पियो आहे। हिनारो पीउ, हिनारो चाचो, हिन माई हुआ त दिलि पिचोरी कंदा मखण लॻाए। अहिड़ी किरियल हरकत करण सां हुनखे पंहिंजे औलाद जो बि ख़्यालु नथो अचे। बोतार, इन पोड़ी जे करे असांजा पोड़ा पाण में विढ़ी पिया। जी मुंहिंजो पीउ ऐं मुंहिंजो चाचो पाण में न विढ़नि, उन जे करे असां मासी हुरा खे हितां लॾरायो। वरियाम पहिरीं तव्हां पंहिंजे पोड़नि खे सम्झायो, ईअं न थिए जो मूंखे मयारी कयो त रईस अची ॾाड़ी वारनि जी बेइज़ती कई आहे। बाबल साईं, असां पंहिंजे पोड़नि खे पलींदासीं, पर हुन हुरा जे पुटनि अलण ऐं वलण खे केरु पलींदो जेके पलजनी असांजे पोड़नि जे पैसनि ते था। बोतार छोरा वॾा कूड़ा अटकिली कूड़ा दिलासा ॾेई सचा नोट वठी वेंदा आहिनि, मखण लॻाए। हुननि सां बि ॻाल्हाईंदुसि। तूं रुगो पंहिंजे पीउ ऐं चाचे खे मुंहिंजो हुकुम ॿुधा, जीअं सुधरिया त ठीकु आहे, न त इहे ॿई मजनू तव्हांखे सुधारे ॾेखारी। चलो मखण लॻाए। अदी, इहो बाबो केॾांहुं वियो? अदा बाबो आयो हुम, हथ में गुलनि जी थैली हुयसि ऐं ख़बर थी अगरबत्तियूं बि हुयूं। पोइ बाल्टी ऐं बुहारो खणी अलाए केॾांहुं निकिरी वियो। तोखे कोन ॿुधाई त केॾांहुं पियो वञा? अदा ॿुधायई त कोन, उदास हो, लॻे थो त कब्रिस्तान वियो हूंदो। ॾाढे ते कुल पढ़ण। अदी जंहिंजी जीअरी ख़िदमत कोन कई, हाणे मरण खां पोइ उते कुल पढ़ंदो। पोइ भला बाबू काॾे वियो हूंदो? इहो आशिक़ वियो हूंदो कुर्ब वारे कब्रिस्तान में। अदा इहो कुर्ब वारो कब्रिस्तान किथे आहे? भला उते बि असांजा अज़ीज़ दफ़न आहिनि छा? अदी असांजो को उते अज़ीज़ कोन्हे, बाक़ी ही वियो हूंदो यादुनि जे जनाज़े ते गुल छटण। अदा मूंखे त तुंहिंजी का ॻाल्हि सम्झ में ई नथी अचे। अदा वरी काॾे? ॿी ने कानी खाधे लाश खे वठी अचां, इन जे करे वॾेरे वॾी बेइज़ती कई आहे। ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं, ईंदो सजण साईं अला ईंदो ढोलण साईं, अला ईंदो ढोलण साईं, ईंदो सजण साईं अला मुंहिंजो। इहो हिकिड़ो कलाम पियो चवां, कलाम भलो आहे, शाइरी बि भली आहे, मुंहिंजो आवाज़ त सफ़ा लाटू लॻो पिया लाटू। पर इहो वरी शाइर कहिड़ो गंद कयो, जॾहिं सॼण ऐं ढोलण जो नालो खणी विच में टुंबियईंसि
केरड़ी सजण द जो मुंहिंजो पुट उनखे मां जे सदके कयमि माफ़ मूंखे चवण अरे ढोलण मुंहिंजे भाउ जेको वेरी आहे मुंहिंजे प्यार जो दुश्मन आहे इन करे त मां ॾींहं क़यामत ताईं भाउ तस्लीम कंदुसि ई कोन पीउ जो पुट ई कोन्हे कुते जो पुछां कलाम आहे इहो कैंसल ॿियो था छो जेकॾहिं मां हूरा जी जुदाई में मरी वञा त महिरबानी करे कुर्ब करे एहसान करे जेका हींअर मां शायरी शायर करे रहियो आहियां इहा शायरी ॻाई बि वञे ऐं महफ़िल में ॿुधाई बि वञे हाणे ने उर्दू गाने जो तर्जुमो सिंधीअ में कबो त कंहिंखे ख़ुदा जी ख़ुदाई ॿारे छॾींदी आहे कंहिंखे यार जी जुदाई ॿारे छॾींदी आहे पर असां जहिड़नि आशिक़नि खे हूरा जी बेवफाई मारे छॾींदी आहे मारे छॾींदी आहे असी मत खसी होरा खुशबू अची वयो छा छाहे आस्ते ॻाल्हाए सभिनी खे उथारींदो सोट पर निंड मां छो उथारियो अथई हू ॾिस चाचे जा कम निंड पियो आहे पर इश्क खां कोन थो मुड़े हाणे तूं वञ ऐं बाबे जी तस्वीर हटा मूंखे कहिड़ो लाचार आधी राति जो वञी खखर में खड़ो हणा तूं हिकिड़ो कमु कर तूं खारे मां डिश खणी आ टेकड़े में चांवर कोन्हनि अॼु 2 दफ़ा अदा ढोलण ढो करे खाधा आहिनि चांवर कोन कढंदुसि चरी बाक़ी डिश जो छा कंदे तूं डिश खणी आ अॼु तोखे मज़ो थो ॾेखारियां किथे हूंदो बाबो अञा ताईं तो कोन आयो आहे किथे हूंदो हाँ किथे होरां जे इश्क जी जुदाईअ में बाबे खुदकुशी तो कौन करे छॾी आहे अदा ही ॾिसो अॼुकल्ह जी औलाद अधु राति थी वई आहे ओढ़े पी जी का ख़बर ई कोन्हे ऐं हीउ जवान पुट आराम सां सुतो पियो आहे अदा 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 ओ अदा अदा उथ त छा थियो दी ख़ैर त आहे अदा बाबू अञा ताईं घर नाहे आयो
नांग बला जी मौसम लगी पई आहे किथे को जीत न कखे विझे बाबे खे। अदी भले नांग डंगे बाबा खे, पोइ जेका नांग सां थींदी न उहो पूरो ॻोठ ॾिसंदो। अदा वो असांजो बाबो आहे ऐं तोखे हुनजो फिक्र ई कोन्हे। चाचे सावण वारनि जो गाबो गुम थी वियो, कल्ह खां वठी करे ॻोल्हण पिया था, ज़रे ज़रे पिया था ऐलान कराइण। पाड़े वाराओ अलाह जा प्याराओ हिकिड़ो ज़रूरी ऐलान ॿुधो, असांजो गाबो, मुंहिंजो मतिलबु आहे बाबो गुम थी वियो आहे। अदा तोखे सदाईं मज़ाक हूंदी आहे, मुंहिंजी दिलि बाबे जे लाइ परेशान लॻी पई आहे। अदी बाबे में ॿ त इहे खूबियूं आहिनि, घर में हूंदो आहे तॾहिं परेशान कंदो आहे, ॿाहिरि वेंदो आहे तॾहिं परेशान कंदो आहे। हाणे अचे त तोखे हथी को करे थो ॾियां, वरी ॿाहिरि कोन वेंदो। बाबो त ॿाहिरि वञण खां कोन मुड़ंदो, पोइ तूं छा कंदे? पोइ अदी हंधनि वारी पेती में विझी ऐं बंदि कंदोसांसि। अदा ईअं त बाबो बुसाट जी मरी वेंदो। भेण अहिड़े पीए खां त पोइ यतीम भलायूं। अदा कसम थी मुंहिंजो वञी वञी ॿाहिरां ॾिसी आ। इनखे चवंदा आहिनि त अबाणा लॾे आ हेड़ो ॾमर छॾे विया। इहा मुंहिंजे ॾाॾे जी सुखड़ी मासी हुरा जे घर सुतो पियो हूंदो। वञांसि तो वठी थो अचांसि, जेकॾहिं न आयो न त उते ई क़बर ठाहींदो। बाबू ख़ैर सरुगो बसि मोटी अचे। मुंहिंजा मालिक मां 5 रुपयनि जी थोरा 10 रुपयनि जी शइ विराईंदसि। हा तहां सभिनी खे शर्म नथो अचे? कुत्ता बि राति जो जागनि था। ए चोर घर में घिड़ी चोरी करे हलियो वियो, तहां निभागे जी अखी न खुली। ओ बा इहो तवारो 36 लखड़ो राति देर सां आयो हो, थी सघे थो दर खुलियल छॾे आयो हुजे ऐं चोर आया हुजनि ऐं तुंहिंजो फोटू खणी इहो डिश रखी विया हुजनि। चोर जो कम ना है बाबा, जेकॾहिं न चोर अचे हा अल्लाह तलह बुहारे हलियो वञे हा, मासी हूरा जी तस्वीर चोर छा कंदो? भली मुंहिंजा ॿई पुट मारे वञे हा, पर मुंहिंजी हूरा मिठड़ीअ जी तस्वीर न खणी वञे हा। हाय जेके मां राति ॾींहुं सीने तां लायो पियो हुउसि। चाचा मता अंदरां ई न खणी आयो हो जी। बाबा मां कमरे में ॾिसी अचां? अरे छोकिरी, सॼी राति मुंहिंजे सजण जी तस्वीर मुंहिंजे सीने सां लॻी पई हुई, अलाए कहिड़ो लांती लाहे खणी वियो आहे। बाबा तूं त सोट सजण खे घर में ई अचण न ॾींदो, उन जी तस्वीर सीने ते रखे छो सुम्हंदे? मां इन साड़ोले ठारे जे पुट सजण जी ॻाल्हि नथो कयां, मां पंहिंजे सजण याने तव्हांजी थियण वारी मां हूरा जी तस्वीर जी ॻाल्हि थो कयां। अलाए अबा कहिड़ा निभागा मुंहिंजे सजण, मुंहिंजी मिठड़ी, मुंहिंजी हूरा जी तस्वीर खणी हलिया विया, मूंखे जीअर जुदाई ॾेई विया, ॼण जुदाई। बाबा भला इहो ॿुधा, तोखे कंहिं में शक आहे? शक छाजो, मूंखे पूरी पक्का हिन नभागी जे पीउ ऐं तुंहिंजे सहुरे ते। छा चाची तस्वीर चोराई आहे? मुंहिंजे पीउ ते इल्ज़ाम न हणो, न त हिकु पल बि न घर में न रहंदसि। हा हाणे मूंखे पक थी वई त इहो कमु तूं ऐं तुंहिंजे पीउ मिली कयो आहे। सोट खुदा खे मञ, हाणे सॼी हक़ीक़त ॿुधा, हाणे मां बाबे जी बेइज़ती नथी ॿुधी सघां। ढोलण इहे सही सचा आशिक पंहिंजे महबूब जो कख बि कंहिं ॿिए वटि नथा सहनी। पुट ढोलण हाणे मूंसां गॾिजी हल त पक जे बुनियाद ते हिननि जे मथां फरियाद दाख़िल करायां। तव्हां सबुरु कयो, मां पंहिंजे सहुरे खां पुछी पक कयां थो। अड़े वरियाम वॾी मोहलत थी, या इहो तुवारो सोहरो मुंहिंजे पेट में हूंदो या मां हुनजे पेट में हूंदुसि। अबा ख़ैर त थई, माण्हू ई आदम खोर। मुंहिंजा प्यारा पिरी हुस्न वारा पिरी, जिंदगी तो ता जान तो ता भला।
सुना साईं, तू जो ॻोठ वापसि आई आहीं न त ही ॿधो बानो तोखे भली कार थो चए। मुंहिंजा ठारा मां बि तुंहिंजी जुदाईअ में पाईंदी हुयसि बेसकारा। मारे लाथी साड़े छॾी, मूं बि कारो वॻो काल लाथो आहे, न त कारो वॻो पाए इहो ई कलाम चवंदो हुउसि, कारा वेस कयम तोले यार सजण मिल यार सगो दिलदार सजण, कारा वेस कयम तोले यार सजण। हाणे मां मोटी आई आहियां, सोनू लाकिट पाए ऐं बोसके जो वॻो पाए पोइ इहो गानो ॻाइजांइ। कहिड़ो कलाम जानी? पाए लाकिट लखन वारो ॿधी बाह में सॻो कारो, सिंगार कयां ॾींहुं सारो, पायां बोसकीअ जा जोड़ा, पायां बोसकीअ जा जोड़ा, छा ॿुधई पोड़ा। ओहो न चओ मुंहिंजा जानी, मुंहिंजी मोहबत जा जज़्बा अञा जवान आहिनि मुंहिंजा। सुहिणा साईं, तूं हाणे वापसि जो आई आहीं, हाणे त मां इन भाउ प्यारे जे याव ते मुंहुं ॾरींदुसि, मुंहुं। ख्वाब हो या हवा ख़बर ई न पई, ख्वाब हो या हवा मूंखे ख़बर न पई। असी मत खसी, असी मत खसी।